अॼु तव्हां सभिनी सूर्य पुटनि खे ख़बर आहे त 6 जून 2021 ते असां बैरिया टाउन ऐं मलिक रियाज़ ख़िलाफ़ जेको पुरअमन एहतजाज कयो जंहिंमें सॼे सिंध मां लखनि जी तादाद में असांजूं न्याणियूं, असांजा बचड़ा, असांजा सूर्य पुट उते पहुता हुआ, जंहिंखे मलिक रियाज़ पंहिंजे चंद लख रुपया ख़र्च करे पंहिंजा दहशतगर्द अंदरि मोकिले उहो पंहिंजो गेट पाण साड़ाए असांजे उते जे मक़ामी माण्हुनि जी अरबे रुपयनि जी ज़मीन फॿाइण जी कोशिशि कई हुई, जंहिंखे असां ख़ासि करे जसकम असांजो चेयरमैन असांजो सरवाण मोहतरम सुनान खान कुरैशी उते उन जॻह ते बीह करे सॼी दुनिया खे ॿुधायो त जसकम साईं जीएम सैद जे अदम तशद्दुद वारी पॉलिसी ऐं शहीद बशीर खान जी जदोजहद ते हलंदे पंहिंजनि जी मालिकी वारसी कंदी आहे। असां बैरिया टाउन ऐं सिंध में जेका वालार थिए थी, जेका कब्ज़ागिरी थिए थी, ख़ासि करे दरियानि जी आबादकारी ख़िलाफ़ असांजी जदोजहद जारी आहे ऐं जारी रहंदी। ऐं इहो बैरिया टाउन ख़िलाफ़ असांजो एहतजाज अॼु सॼे सिंध में असांजे चेयरमैन साहिब जे हुकुम ते थियो आहे ऐं हिते कराची में असां इहो पंहिंजे कारकुननि सां गॾु इहो एहतजाज करे रहिया आहियूं। असां इहो हिन पीपी जी हुकूमत खे ॿुधाइणु चाहियूं था त मलिक रियाज़ ऐं बैरिया टाउन जी तव्हां केतिरी बि कयो, वारसी कयो, मालिकी कयो, पर असां पंहिंजे हिन धरतीअ जे हिकु हिकु इंच जी हिफ़ाज़त कंदासीं। उन लाइ भले तव्हां असांखे जेलनि में मोकिलियो, टार्चर सेलनि में मोकिलियो, तव्हां असांखे लाश ॾिना आहिनि, तव्हां असांखे ज़हर पीतल लाश ॾिना आहिनि। असांजे शहीद बशीर खान कुरैशी जे पुरअमन जदोजहद कई हुई, उन जो तव्हां ज़हर पीतल असांखे लाश ॾिनो। अदम तशद्दुद जो वारस शहीद मक़सूद खान कुरैशी, उनखे तव्हां खंबे खणी वञे, उनखे तव्हां गोलियूं हणी उनजो तव्हां सड़ियल लाश असांखे ॾिनो, पर असां उन जदोजहद खां ख़ौफ़ज़दा न आहियूं। अॼु बि उन ई जदोजहद में आहियूं जेका रहबर सिंह जैन जीएम से जी हुई, उन ई जदोजहद में आहियूं जेका शहीद बशीर खान कुरैशी जी आहे। ऐं अॼु हिन कारकुननि सां गॾु असां पंहिंजी मालिकी वारसी जे लाइ अॼु सॼी दुनिया खे ॿुधाइणु चाहियूं था त जेको 6 जून ते थियो हो, जेका दहशतगर्दी मलिक रियाज़ कई हुई, उन लाइ अॼु सॼी सिंध उनखे ॾिठो आहे ऐं असां हुनजे एहतजाज करे इहो दुनिया खे ॿुधाइणु चाहियूं था त असां धरतीअ जा वारस आहियूं। मुंहिंजो देश, मुंहिंजो देश, सूर्य देशी बशीर कुरैशी, बशीर कुरैशी।